मिस्र जे बाजार में कहिड़ी बाजार में मिस्र जे बाजार में ज़ुलेखा जे मथा सहेले चयो ओ ज़ुलेखा एडी न सोहणिया खानदानी छोकरिया एकड़े माण्हू जे करे याने यूसुफ जे करे पंहिंजे पाण खे हेॾो बदनाम कयो थई छा ॾिठो थई यूसुफ में ज़ुलेखा निहारे चयो लतीफ सर मलाइका या हबीबल्लाह चाराई पासा भरपूर यार हेॾो वारो जो हिसाब रहलो थई जा हिनने खे बि फेरड़ो ॾे बा हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त यूसुफ अलैहिस्सलाम जा ताना ज़ुलेखा के कह देना जो पंहिंजे सहेल ने जवाब ॾियो कह देना सहेल ने ताना मेहना ॾिना ओ ज़ुलेखा छा थी वयो थई हिकड़े यूसुफ लापा जो कहिड़ो हाल करे छॾियो थई ज़ुलेखा जवाब ॾिनो सचल सुणे लतीफ साईं जे ॿोलीअ में ॿुधाई या पंहिंजे ॿोलीअ में ॿुधाई जवाब ॾे कंहिंजी ॿोलीअ में लतीफ सुने जे बोलिए में लतीफ सुनो ज़ुलेखा जी तर्जुमानी करे चवे तो साहड़ मुंहिंजो सर्दियों साहड़ मुंहिंजो सर्दियों जे ॾिसो मिड़ोई सुख सां सुम्हे कान का मुखा अगे घिड़ो सभई भड़ा खणी ज़ुलेखा जी तर्जुमानी कदे सुने लतीफ चयो जे मुझे महबूब के मुझे अखिल सां ॾिसी त ख़बर पई हे अल्लाह वारन जा गुलाम मुर्शिद के सामू ॾिसी चरन वांगुरु नचंदा आहिनि पोइ माण्हू खिलंदा आहिनि खिलण वारा तो उनखे ॾिसी खिली रहियो आहे नचण वारो पंहिंजे यार जे दीदार में मौज करे रहियो आहे या उनखे ख़बर आहे तुंहिंजी पंहिंजी कैफ़ियत आहे उनजी पंहिंजी कैफ़ियत मोटा थो लेकिन अॻु में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इन ॻाल्हि खे वधाईंदो हलां त यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ ज़ुलेखा मिस्र जे माइन खे चयो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे अचो गॾु थियो त तव्हांखे ॾेखारियां त मूंखे दीवानो कहिड़ी शइ कयो औरतूं गॾु थी वयूं कतार में बिहारे छॾियईं सूफ़ आॾो रखी छॾियईं थालनि में कातियूं छुरियूं आॾो रखी छॾियईं सभिनी खे चई ॻाल्हि ॿुधो हाणे जेॾी महिल मां तव्हांखे इजाज़त ॾियां त पोइ सूफ़ खणी खाइणु कटे खाइणु शुरू कजो एॾा सुणे यूसुफ खे थी चवे ओ मुंहिंजा सुहिणा ओ मूंखे दीवानो करण वारा अॼु पंहिंजे चेहरे तां निकाब हटा सिंधी में चवा ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण ओ घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण यूसुफ के चयो ज़ुलेखा ओ मुंहिंजा सुहिणा अॼु चेहरे जे मथां निकाब हटा जंहिं झलक मूंखे दीवानो कयो अॼु मुंहिंजे सरदनि खे ओ झलक ॾेखार होॾा यूसुफ अलैहिस्सलाम अचे थो ज़ुलेखा ऐलान थी करे ओ मुंहिंजूं सरदियूं देर न कयो उथो सूफ़ कटे खाइणु शुरू कयो सरदनि जी निगाह यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे ते लगी पई हथन में सभिनी के सूफ़ कातियूं वहाइण शुरू कयो त सूफ़ कटे खाऊं सूफ़ कटजी वया हथ कटजी वया ख़बर ई कान पई छो त अख अख साड़जी वई हिकड़े मिनट ला जवाब दे
हिकड़े मिनट ला जवाब दे औरत के खुदा केतरो नाज़ुक बनायो थोड़ो थी दो कंदिया या न जवाब दे गाल कर जवाब दे थोड़ो थी दो औरत के तकलीफ दाह कंदिया अजो आहन त मिस्र जो औरतों हथन में सूफ हन थोड़ो तवज्जो त कर सूफ कटिया मिस्र जे औरतुन डिठो यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात उन गाल के बयान करे पियो कुरान करीम में वक़त्तअना अयदियहुम वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। मुझे सुने करीम रब कुरान करीम में बयान फरमायो बाद में तो बुधाई त छाजेला लेकिन पहली गाल के पूरो कया सर सहेल निहारी मयो अख कह में जो यूसुफ में गाला अख कह में गाला गाला अख कह में यूसुफ अलैहिस्सलाम में हथ वठी वया और तुरजा खबर ही कान पई गज़वे खंदक जे अंदर हथ छा में जो जबल के टाका में अख छा में जो महबूब मुस्तफा में मिस्र जे अंदर हथन सूफ कटे रहे तस्वीर अखिन जियादो यूसुफ अलैहिस्सलाम हथ वठी वया औरत जा खबर ही कान पईया हो मिस्र जी बाज़ारा ही मदीने जी बाज़ारा जो त हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शेदा जुलेखा थी हुस्न यूसुफ मथा ही खिड़ी अदा शेदा जुलेखा थी पर करोड़े थिया जंहिंजा आशिक उहो मुंहिंजो मुस्तफा आहे। यूसुफ अलैहिस्सलाम के निहारी दे औरत न हथ वढे छड़िया केरो औरत हुयो जो काफिरानी हुयो जवाब दियो केर हुयो काफिरानी हुयो लेकिन यूसुफ अलैहिस्सलाम जे चेहरे दे निहारे हथ वठी जी वया उनन उन महल चयो वकुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा ऐ जुलेखा हे इंसान नथो थी सके हे बशर नथो थी सके जो त बशर जे चेहरे में एतरो नूर कोन हूंदो इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। काफर औरतन भी यूसुफ के बशर को न चयो चयो ही का नूरानी मखलूका यूसुफ अलैहिस्सलाम त हसीना पर मुझे मुस्तफा जेड़ो रब न की पैदा कयो वन की कयामत ताईं वरी कंदो। मुझे सुने मुस्तफा करीम जे हुस्न जो अंदाज़ो लगा गर्मी ॾाढी अमा गाल के मुकाया।